ठकराडू रिपोर्ट सजाद हुसैन मंगी गुज़िरियल ॾींहुं ठकराडू जो सूमरा बिरादरी पारां JUI में शमूलियत जो ऐलान कियो वियो हो, जॾहिं त अॼु सूमरा बिरादरी पारां कट गॾु करे PP पार्टी सां यकजहती जो इज़हार कियो वियो। उन मौक़े ते सूमरा बिरादरी जे अॻवान करम सूमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हितां जा सूमरा बिरादरी PP सां गॾु आहिनि। हिकिड़ो घर JUI में शामिल थियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजो घर आहे। खुर्शीद अहमद शाह ऐं सरदार आफ्ताब हुसैन खान सूमरो बिना फ़र्क़ अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदा। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार पीपल्स पार्टी अॻवान करम अली सूमरे पंहिंजी बिरादरी समेत पीपल्स पार्टी जी क़यादत ते मुकमल एतमाद कंदे चयो त असां आबनि ॾाढ़नि खां पीपल्स पार्टीअ में आहियूं ऐं रहंदासीं। हुन सां गॾु सूमरा बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें करम अली सूमरो, शाहनवाज़ सूमरो, मुख्तियार अली सूमरो, अयाज़ अली सूमरो, गुलबहार सूमरो, इमाम ॾिनो सूमरो, अब्दुल्ला सूमरो, कुर्बान अली सूमरो ऐं बरकत अली सूमरो शामिल हुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु बि असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं सरदार डॉक्टर आफ्ताब हुसैन साहब सां ऐं साईं खुर्शीद अहमद शाह सां। अॼु बि गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु हूंदासीं। पीपल्स पार्टी असां न छॾी आहे, न छॾींदासीं। मुंहिंजी बिरादरी जेकी बि आहे, सूमरा बिरादरी सभु मूंसां गॾु आहे ऐं सरदार आफ्ताब हुसैन सां गॾु आहे ऐं साईं खुर्शीद अहमद शाह सां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां जेकी बि असांजी जानी माली जेकी बि हूंदी मदद बिल्कुलु असां कंदासीं। पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। सरदार असांजो वॾो आहे, असांजो बचो आहे, असां उन जा बचा आहियूं। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अल्लाह साईं कंदो, मतिलबु ॾींहुं क़यामत ताईं असां न थींदासीं। बाक़ी हिकिड़ा रोल क़िस्म जा 2-4 माण्हू आहिनि जेके उन्हनि इहा अफ़वाह उथाई आहे त बाबा इहो सूमरा बिरादरी पंहिंजे पीपल्स पार्टी खे छॾियो आहे। असां बिल्कुलु न छॾियो आहे। सॼी असां बिरादरी गॾु आहे, तव्हां पुछी सघो था। असां उन जा शाह साहब असांजो वॾो आहे, जीअं चवंदा असां उन जी कढायूं। अहिड़ी का ॻाल्हि बि कोन्हे जेका अफ़वाह हली आहे, भले हले पई। असां न पार्टी छॾींदासीं, न डॉक्टर खे छॾींदासीं।